चूंडे उहदेदार जी हैसियत में अलग तो खड़ा करे और ना सभिनी खां पहिरियों एहतसाब हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट सदर जो थियणु ही उहे तंजीमूं आहिनि काफ़िलो उहो हुजे जो कमिटेड हुजे पंहिंजे कैमरा सां पंहिंजे उसूल आहिनि जा उसूल उन सिलसिले में मां सिर्फ़ मुख़्तसर माई जिंदो खे हिते जे पाणी जी मदद कयो उन करे इंटरनेशनल सूरत जो ज़िम्मेवारी निभायो ऐं तव्हांखे यादात अज़ीज़ में तारीख़ है जंहिं मुल्क में कारे कानून दोस्तनि खे कुझु गुज़ारिशूं कयां ऐं मिसकीन माण्हुनि जो आवाज़ बन यूनियन ऑफ जर्नलिस्ट हैदराबाद उन जे ख़िलाफ़ ज़रूर आवाज़ उथारींदा लतीफ़ इकराम जेका पूरी दुनिया में माण्हुनि जी या ॻाल्हि करे त सच वॾो हिकिड़ो बहितर क़ाफ़िलो जोड़िजे।